नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस जे ख़दशे सबबि खिपरो ॿ ॾींहं मुकमल तौर लॉकडाउन रहियो। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री पिणु मौजूदु हुई, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जा गिश्त पिणु जारी रहियो। लॉकडाउन सबबि कारोबार मुकमल तौर बंदि रखियो वियो, जॾहिं त भाॼियुनि, खीर ऐं रेज़िकी जा दुकान ऐं मेडिकल स्टोर पिणु खुलियल हुआ, जितां ज़रूरत मुताबिक़ सामान सीधो वठी सघिजे थो। पुलिस लॉकडाउन ते अमल करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐलान पिणु करे रही आहे, जॾहिं त शहर में माण्हुनि जी आमद रफ़्त न हुअण जे बराबरि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।